अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं काज़ियाबंद में पिणु GDA जे सॾ ते इलेक्शन में बदतरीन धांधलीअ ख़िलाफ़ अॼु 27 फरवरी ते कारो ॾींहुं मल्हायो वियो ऐं एडमोर पंप खां रैली कढी वई। उन मौक़े ते फंक्शन लीग अॻवान सैयद अनवर अली शाह लखियारी, SUP अॻवान चौधरी आरिफ नियाज़ ऐं PTI अॻवान अब्दुल लतीफ़ रिंद, JUI अॻवान तालके अमीर हाशिम शांडियो, SUP अॻवान मोहसिन राहुल, रियाज़ काके पोटो, MB डेरी ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवान पारां रैली कढी इलेक्शन कमीशन ऐं इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे चयो त 8 फरवरी ते इलेक्शन न पर एस्टेब्लिशमेंट जी सिलेक्शन हुई, जंहिंखे असां नामंज़ूर कयूं था ऐं आवाम जे वोट ते धाड़ो हणी चोरनि खे ऐवाननि में आंदो वियो, जेको ग़लति अमल आहे। इंसाफ़ जी उमेद घटिजी रही आहे, अवामी इदारनि में विछोटियूं वधी रहियूं आहिनि। PTI के निशान न ॾिना विया, उन हूंदे बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वाउंट खटे ॾेखारियो। उहो खटण जो केरु आहे? इहो पाकिस्तान जो 24 करोड़ अवाम आहे। पहिरीं त मां उन्हनि खे सलाम पेश कयां थो जंहिं उन्हनि खे माना वाउंट ॾेई कामयाबु करायो। वाउंट पीपल्स पार्टी खे सिंध में कोन मिलियो आहे, उन खे ॼाणी वाणी इलेक्शन कमीशन उन्हनि खे खटायो वियो आहे। एस्टेब्लिशमेंट जो जेको किरदारु आहे बेसिकली जो पुछो अथई उन जे ख़िलाफ़ु आहे। इन जो मतिलबु त पब्लिक जो जेको पंहिंजो वोट ॾियण जो मक़सदु आहे उहो त ख़तमु थी थो वञे। सो ख़ुदा जे नाले जी अखियूं खोलीन। गुज़िरियल ॾींहंनि में इलेक्शन थी आहे जेका हथ टोपी इलेक्शन जा नतीजा अथई ऐं असांजे मथां जेका नाक़स हुकूमत मड़ी वई आहे ऐं उन जे ख़िलाफ़ जिन बि कराचीअ जे शहर में इहो शर्मनाक अमल कयो आहे, बिल्कुलु औरतुनि मथां जेको तशदुद थियो आहे उन जे तशदुद करण वारनि ख़िलाफ़ क़दम खणी उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं आहिनि। ऐं ॿियो नंबर त जेको हीअ त छो की इलेक्शन ज़रिए जिन माण्हुनि खे क़दम खणायो पियो वञे, इहे चोर दरवाज़े खां आया आहिनि। चोर दरवाज़े खां आयल माण्हू कहिड़ा नतीजा ॾींदा उहे तव्हां सां ईंदड़ वक़्त में ॾिसंदासीं। ऐं अॼु असांजे पंहिंजे जेको GDA तरफ़ां ऐलान ब्लैक डे हुयो, उन ब्लैक डे जे हवाले सां ॾिसो त असां वटि उहे सभु इत्तेहादी धुरियूं गॾु आहिनि जेके असां गॾियल तौर ते पंहिंजो एहतजाज वोट करायूं पिया। जेका गुज़िरियल इलेक्शन थी आहे इहा मुकमल तौर ते धांधली ज़दा इलेक्शन आहे ऐं हिन इलेक्शन जे नतीजनि खे असां सिंध यूनाइटेड पार्टी GDA क़बूल नथी करे। महिरबानी। इलेक्शन थी आहे, धांधली शुदा इलेक्शन हुई, इन खे असां बिल्कुलु GDA JUI PTI सभु मुस्तरद करे चुका आहियूं। असांखे क़यादत हुकुम कंदी इंशाअल्लाह ताला असां लबैक जे करे अॼु असां कारो ॾींहुं मल्हाए हिते वधीक जेको बि हुकुम ॾियो इंशाअल्लाह ताला असां करूं था। मूंखे भरोसो आहे सरसब्ज़ NPI कैन गवारा थी।